नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध टीवी नेटवर्क जी 16वीं सालगिरह जे मौक़े ते जामशोरे में मुख़्तलिफ़ तक़रीबूं। जामशोरे मेहरान यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर मोहम्मद असलम अकीली, PVC डॉक्टर ताहा हुसैन ऐं ॿियनि पारां केक कटियो वियो। जामशोरो शहीदुल्लाह सूमरो यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर भाई खान शर ऐं संदसि टीम केक कटियो वियो। जामशोरो शहरी एक्शन कमेटी जे चेयरमैन रबनवाज़ अबड़ो ऐं ॿियनि पारां बि केक कटे सिंध टीवी सथ खे मुबारकबाद पेश कई वई। जामशोरो सिंध जे हर मसइले में सिंध टीवी न्यूज़ जो किरदारु नुमाया रहियो आहे। मोहम्मद असलम अकेली सिंध टीवी न्यूज़ ग़रीबनि ऐं मज़लूमनि जो आवाज़ आहे। सिंध टीवी नेटवर्क खे कामयाबी जे 16 सालनि जी मुबारकबाद पेश कयूं था। VC भाई खान शहर जे हर मसइले खे सिंध टीवी उजागर कयो आहे। सॼो सथ जस लहे। चेयरमैन शहरी एक्शन कमेटी रबनवाज़ अबड़ो।